एगो ना नौजवान जो घर जा पैसा वीसी या पैसा खड़ी आयो पे 80,000 रुपया लियारी खां वो ही दहशतगर्द सिविल ड्रेस में पुलिस ना है दहशतगर्द है ये दहशतगर्द लिबास बेगुनाह पुछण जे करे उनके कत्ल करे छॾियो शूट करे छॾियो जॾहिं धरणो आयोसीं तॾहिं SSP ईस्ट तारिक मस्तोई साहब 2 रुकनी कमेटी ठही जंहिंमें असां 4 रुकनी कमेटी जा माण्हू मिलियासीं हुन जुडिशियल इंक्वायरी जो वाइदो कयो हो ऐं FIR ख़त्म जेका असांजे छोकिरे ते 13 DFR ऐं फुर जी FIR दाख़िल कई वई आहे उनखे ख़त्म करण जो 24 कलाक जो अल्टीमेटम ॾिनो हो पर ख़त्म न कई ऐं उनखे दोबारा हू पंहिंजे एग्रीमेंट ते न रहियो आहे। असां पूरी सिंध में मुज़ाहिरनि जो ऐलान कयो आहे मैशूर एक्शन तरफ़ां ऐं नेक्स्ट आचर ते कराची में 5000 वॾा माण्हू गॾु कंदासीं। असां ही जुडिशियल इंक्वायरी खपे असांजे कमल सां इंसाफ़ खपे जेको अनिल आहे उन ते कूड़ी FIR आहे उन तां ख़त्म थियणु खपे। न्यूटन SHO जो घर जो धणी आहे उनखे इन्वॉल्व कयो वञे हिन इंक्वायरी में उनखे शामिलु कयो वञे इंक्वायरी में न त हीअ एहतिजाजी दायरो वधाईंदासीं ईअं न सम्झो त असीं मार्च करे वेही रहंदासीं असांजी तहरीक अॻियां हलंदी।